दोस्तों अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद जी संद उम्मीद तव्हीं सभु ख़ुशि हूंदा। लतीफ़ साईं चवे थो अलस्त बिरब्बकुम जॾहिं कन पयोम कालू भला कलबसी तॾहिं तित चयोम तई वेल कयोम वचन वेड़ी चनसी। उन लतीफ़ साईं जी सिंध जेॾी इंसानी तारीख़ पुराणी आहे इन एॾी वॾी तारीख़ में सिंध मथां हमला थींदा रहिया आहिनि। इहा बि तारीख़ आहे ऐं नए दौर में थियनि पिया। पोइ उहे ॿेटनि जी सूरत में हुजनि, बहरिया टाउन DHO जी सूरत में हुजनि, थर जे कोयले जी सूरत में हुजनि, गुम थियल माण्हुनि जी सूरत में हुजनि या ज़रई ज़मीन रिटायर ऑफिसरनि खे ॾियण जी सूरत में हुजनि। उहा सिंध लतीफ़ साईं जी आहे, जिन खे लतीफ़ साईं हक़ीक़ी धरती जो धणी चयो आहे। हीअ जेका सिंध आहे इहा सरमाएदारनि जी नाहे। हीअ जेका सिंध आहे इहा जागीरदारनि जी नाहे। हीअ सिंध व्याजखोर ऐं मज़हब इंता पसंदनि जी नाहे। हिन सिंध हिननि खे क़बूल नाहे कि उहो इन करे छो जो जॾहिं धरतीअ जा धणी निंधण खां पिया थियनि, जॾहिं DHO जी सूरत में बहरिया जी सूरत में सव ॻोठ धरती धणनि जा मस्जिदियूं मंदर मस्जिदियूं मुक़ाम ओताकूं प्यार करण जूं जॻहूं घर उन्हनि खे उतां लॾायो थो वञे, मिसारियूं थियूं वञनि उन्हनि जूं शयूं ऐं उते तरक़ीअ जे नाले ते वॾा शहर ठहिया था वञनि। त कॾहिं कलात खे ॾंड तौरु इहे क़दुरु कराची जा बंदरगाह ॾिना विया, जेके कराची जा बंदरगाह अॼु जेके मुहाणा वेठा उन्हनि जे ख़ानदाननि पंहिंजी महिनत करे इहे बंदरगाह आज़ादु कराया। उहे नओं दौर जो वरी को खलजी, वरी को अलादीन, वरी कंहिं नए तरीक़े सां उन्हनि ते कब्ज़ो पियो करे, जिते 15 खां 20 लख मुहाणनि जा ख़ानदान दरपदर थींदा, जिते लखनि में थरी दरपदर आहिनि। कोयले जी सूरत में तरक़ी पई थिए त किथे सिंध जूं माइर ऐं मासूम ॿार रोडनि ते गुम थियल माण्हुनि लाइ दरपदर आहिनि, त किथे ॿवेला बच्चा पालण लाइ माण्हू ख़ुदकशियूं पिया कनि। इहे 4 सवाल खणी अवामी वर्कर्स पार्टी कराची में 5 डिसंबर ते सिंध अवामी मार्च तारीख़ी अवामी मार्च करे रही आहे। सिंध जे सॼणनि खे, वतन दोस्त माण्हुनि खे, सिंध दोस्त माण्हुनि खे अपील थी कजे त अचो पंहिंजो साथ निभायो ऐं पंहिंजो साथ ॾियो। छो जो हीअ वेड़ न तव्हांजी आहे रुगो, न असांजी आहे, पर असां सभिनि समेत असांजे नसुलनि जी वेड़ आहे। मार्क्स चवंदो त जेतिरी इंसानी तारीख़ पुराणी आहे एतिरी तबक़ाती वेड़ बि पुराणी आहे। अवामी वर्कर्स पार्टी पोरियतनि जी पार्टी आहे, मज़दूरनि जी पार्टी आहे, हारियुनि जी पार्टी आहे, शागिर्दनि जी पार्टी आहे ऐं औरतुनि जी पार्टी आहे। हिन जो सवलो मक़सदु आहे जबर जो ख़ात्मो, ॾाढ जो ख़ात्मो, अणबराबरी जो ख़ात्मो, तबक़ाती निज़ाम जो ख़ात्मो ऐं सिंध जी आज़ादी। त पोइ हिन सॾ सां पाण सभु गॾिजूं, मुंहिंजा फॉलोअर, धरती जा फॉलोअर, जेकॾहिं पाण, छो जो इहे जॾहिं वेड़ डिघी आहे, वेड़ पुराणी आहे ऐं वेड़ नए तरीक़े सां विढ़ण जा नवां ॾांव ऐं नवां तरीक़ा पाण न खणंदासूं त पंहिंजी धरती, पंहिंजा वसीला न बचाईंदासूं। छो जो हीअ खलजी जी सिंध नाहे, हीअ आलादीन जी सिंध नाहे, पर हीअ नंगर जी सिंध आहे, हीअ तोदे जी सिंध आहे। इन करे लखनि में ज़मीनूं ॾियनि पिया न रिटायरनि खे, एकड़ ज़मीनूं ॾिनियूं अथनि ऐं ॾियनि पिया हाणे बि 100 एकड़ ज़मीन हिननि जे रिटायर हिकु माण्हू खे ॾिनी थी वञे। 80 सैकड़ो खां मथे सिंध जो हारी खे पंहिंजी ज़मीन जेका जिते उहो बचनि सूदो महिनत थो करे उन्ही खे कोन्हे का। महांगाई एतिरी आहे जो असां पंहिंजे ॿारनि खे जेको खीर था पीआरियूं, माचीस जी तीली खां वठी जन गारनि में सफ़र था करियूं, कपिड़ा था पायूं, बूट जोराबा या टूथपेस्ट था वठूं, हर शइ ते टैक्स था भरियूं। तोड़े जो धरती असांजी आहे, मुल्क असांजो आहे, पोइ बि एॾी वॾी महांगाई आहे जो माण्हू पंहिंजे बचनि सूदा ख़ुदकशियूं पिया कनि। गुम थियल माण्हुनि जो इहो आहे जो माण्हू 5 शागिर्द उमिरि जा ॿार गुम आहिनि, उन्हनि जूं माइर, उन्हनि जूं भेनर रोडनि ते रस्तनि ते दाहूं कंदियूं थियूं रहनि। उहा फज़ीला सरकी जी माउ जी सूरत में हुजे, उन्हनि जे मथे ते क़ुर पाक आहिनि, उन्हनि जा माण्हू बच्चा मासूम अञा ताईं ज़ाहिर न आहिनि। नवनि तरीक़नि सां तमिल जा वण, जेको हिकु वण 100 साल लाहींदो आहे, वण थियण में उहे ॿेला नए तरीक़े सां कटवा। सिंध जो वॾो शहर कराची वराए सामुंडी तूफ़ाननि जे वर में ॾिबो। स्टील मिल जी 1 लख एकड़ ज़मीन जेका भुट्टे साहब खे रूसियुनि ॾिनी, उहा मिल बि हिननि जी आहे। इन जी लीलामीअ में सिंध जी उहा ज़मीन बि लीलाम कई वेंदी। ऐं हे असांजा जेके मुंशी चयो न
त ॾोह न आहे गिदड़नि जो पंहिंजे घर जा कुता भाड़िया आहिनि। हे असां वारा जेके कुतानि सां ॿिट बणियल आहिनि तरक़ीअ जे नाले ते, हिसेपती जे नाले ते। हिननि लख एकड़ सिंध जी ज़मीन धारियुनि खे ॾिनी आहे। हिननि कोयलो विकिणायो आहे। हे हुननि सां भाङे भाईवार आहिनि। त पोइ इहे चारई सवाल खणी जॾहिं अवामी वर्कर्स पार्टी अचे थी कराचीअ में 5 डिसंबर ते, असां बि अचूं था। शागिर्द, मज़दूर, हारी, पुरियत, अदीब, दानिश्वर, वकील, शाइर ऐं हिन सिंध खे मां सम्झंदड़, दरिया खे पंहिंजो दरिया सम्झंदड़ ऐं ॿेटनि खे पंहिंजी क़ौमी मिल्कियत सम्झंदड़ हर माण्हू हिन मार्च में शामिल थिए, पंहिंजो साथ निभाए, पंहिंजी एनर्जी ॾे, पंहिंजो प्रोग्राम सम्झी असां बि ईंदासूं। इहा अपील, इहा दाई जेका तव्हां सां रखूं था। वक़्त, तारीख़, जॾहिं बि धरतियुनि मथां ॾुखिया ॿार आया आहिनि त पोइ उन दौर जा दोदा विड़िया आहिनि, उन दौर जा होशू विड़िया आहिनि ऐं उन दौर जा हेमू विड़िया आहिनि। पोइ नालनि कहिड़नि में हुजनि, हक़ मौजूद।